la 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 la। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मन अंदर जे हवाले सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट असलम आज़ाद। नाज़रीन, अॼु असां वञी रहिया आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सजावल जी लेडीज़ विंग जी जनरल सेक्रेटरी अदी सकीना सिंधु जे घर ऐं हलूं त उन्हनि जे घर कंदासीं खोड़ सारी ॻाल्हियूं। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सजावल लेडीज़ विंग जी जनरल सेक्रेटरी ऐं सुठी उस्ताद सां गॾो गॾु बहितरीन इंसान आहिनि अदी सकीना सिंधु कुंभार। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम। अदी ख़ुशि आहियो, मज़े में, तबियतूं ठीकु आहिनि? खैर, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। अदी तव्हांजी पैदाइश किथे जी ऐं तव्हां मुश्किलातुनि खे फेस करे तइलीम हासिल कई? मुंहिंजी पैदाइश आहे रईस मोहम्मद यूसुफ चांदियो लाॾियूं शहर जी। ऐं तइलीम जेका असां प्राइमरी तइलीम जेका मूं पाण लाॾियूं शहर मां हासिल कई। ऐं मुश्किलातूं मूंखे त ख़बर कोन, छो त मुंहिंजो त बचपन हो, उन बचपन जे टाइम में मुश्किलातुनि जी माण्हू खे ख़बर कोन पवंदी आहे त कहिड़ी मुश्किलातूं ज़िंदगी में आहिनि। छो त जॾहिं उन टाइम ते असांजे वालिद साहिबु असांखे पढ़ाए रहियो हो त उहे मुश्किलातूं उन फेस कयूं हूंदियूं। उहे मुश्किलातूं उन ॾिठियूं जॾहिं हुन असांखे पढ़ाइनि छॾियो। असां जॾहिं वॾा थियासीं असांखे ख़बर पई त उन केतिरियूं मुश्किलातूं ॾिठियूं। जॾहिं असांखे मोकिलींदो स्कूल ते माण्हू हुन खां खिलंदा हुआ त हाणे हीअ छोकिरियुनि खे पढ़ाए पियो, हुननि जूं कमाइयूं खाईंदो, हिननि जी धीअनि जी कमाई खाईंदो। ऐं हिन मास्तर जा कम ॾिसो, हिन जी धीअरूं छोकिरनि सां गॾु पढ़नि पियूं, मास्तर मर्दनि वटि पढ़नि पियूं। मतिलबु उनजा हर तरीक़े सां उनजा रस्ता रोकिया विया। उन्हनि शयुनि जी असांखे बचपन में ख़बर कोन्हे उन सां छा पियो थिए छा न। त मतिलबु पोइ उहे सभु शयूं फेस कयूं। छोकिरनि सां गॾु पढ़ाई, उस्तादनि सां गॾु पढ़ाई, असांखे हर तरह जी आज़ादी ॾिनई। जॾहिं आउं नंढी हूंदी हुअसि मूंखे ख़बर कोन हूंदी, मुंहिंजे अख़बारनि में नंढा नंढा शाइरियूं ईंदियूं हुयूं। या उन टाइम ते छा हूंदो, रेडियो जो ज़मानो हूंदो त आउं रेडियो में ख़त लिखंदी हुअसि। रेडियो में कचहरी वग़ैरह में मुंहिंजा नाला जॾहिं ईंदा हुआ त माण्हू ॿाहिरां ई ॻोठनि जा अची ॿुधंदा हुआ त बाबा वटि ईंदा, हुनखे चवंदा तव्हांजी धीउ जो नालो रेडियो में आयो आहे। त बाबा उन्हनि खे चवंदो तव्हां त मुंहिंजी धीउ जो नालो रेडियो में आयो, माण्हू मूं तां खिला, तव्हांखे कहिड़ो मसइलो आहे। मतिलबु उन्हनि खे फेस शयुनि खे बाबा कंदो, असांखे उन्हनि शयुनि जी ख़बर कोन हुई। जेकॾहिं को स्कूल में स्पीच जी मुक़ाबिलो वग़ैरह थींदो त असां का तकलीफ़ ॾी, मूंखे त उस्ताद लिखी ॾेई छॾींदा स्पीच करणी आहे, ऐं त बीह रहंदी हुअसि करण लाइ। पोइ माण्हू वरी वेंदा मुख्तियाकार वेठो टपेदा तव्हांजी हेॾा माण्हू विच में बीठे ॻाल्हायो। त उन्हनि शयुनि खे उन वक़्तु असांजे मतिलबु वालिद साहिब खे फेस कयो। असां उहे शयूं उन टाइम फेस न कयूं। बाक़ी जीअं जीअं आहिस्ते आहिस्ते वधियासीं पोइ असां उन्हनि शयुनि खे फेस कयोसीं। पोइ असां ॾिठोसीं ॻोठ खां हिकिड़े ॻोठनि खां 12 ॾींहं खां ॻोठ खां निकिरी पंधु कंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं गाॾियूं बंदि हूंदियूं हुयूं, स्ट्राइक हूंदा हुआ, चूहड़ ताईं, ॻोठ खां चूहड़ ताईं, कॾहिं सिजावल ताईं पंधु पिया वेंदा हुआसीं। त उन जा माण्हू ॾिसंदा पिया हुआ, माण्हू ॻाल्हियूं कंदा हुआ, पर असां उन्हनि शयुनि खे इग्नोर कयो। असांजे वालिद साहिबु उन्हनि शयुनि खे इग्नोर कयो, उन्हनि शयुनि खे ध्यानु कोन ॾिनई। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको तइलीम जो औरतुनि जे हवाले सां जेको तेलके शाहबंदर में जेको रुझान आहे, जेको सम्झो त को बूटो पोखियो वियो आहे, जेको वधीक वण थियो आहे, उहो आउं सम्झां थी त इहे सभु मुंहिंजे वालिद साहिब जी क़ुर्बानियूं मुंहिंजूं महिनतूं आहिनि। ऐं उहा उनजी साबित क़दमी आहे। जेकॾहिं उहो उन टाइम ते उन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी जॾहिं पुठि ते हटी वञा न, शायदि अॼु ताईं असां पंहिंजे तेलके शाहबंदर जी जेका तइलीमी सूरत हाल आहे उनखे अञा हाणे सम्झो त असां सम्झो ॼापऊं आहे। हाणे त असांजी तइलीमी पैदाइश थी आहे, पर असां शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजे माना तेलके शाहबंदर जी हाणे लेडी जे हवाले सां सुठी तइलीम हली रही आहे। अच्छा दी, तव्हां केतिरनि स्कूलनि ते उस्ताद थी रहिया ऐं तव्हांजी हिन पेशे सां वाबस्तगी कहिड़े साल खां थी आहे? 1990 में मूं बैचलर कयो हो। शायदि उन टाइम मुंहिंजी एज 14 साल हुई, पर मूंखे पंहिंजे वालिद साहिब जी कोटा मां मिली ड्यूटी माना टीचरी। त उहा बचल खां चांडियो त मूंखे माना एज़ अ टीचर मूं शुरूआति कई। हालांकि उहो ॻोठ मुंहिंजे खां तमामु घणो परे हो, मुश्किलातूं हुयूं, कलाक लॻंदा हुआ वञण में, कलाक अचण में, हर रोज़ु 2 कलाक जो पंधु हूंदो हो, तमामु माना मुश्किल स्कूल हुई। उन टाइम ते छा थियो, बाबा पाण को एज ए सोशल माना सम्झो हूंदो, हर कंहिंजो दर्द रखण वारो। उन ॿिनि छोकिरियुनि जा बि ऑर्डर करायो असांजे ॻोठ में।
उन्हनि ॿिन्हिनि खे हिकिड़ी खे ॻोठ में रखाई, हिकिड़ी खे शहर में लाॾीनि में रखाई। मामा यूसुफ पंहिंजे ॻोठ ते रखाई, हुनजो नालो उते ॿुधाई हुनखे हिते रखो, ॿी खे लाॾी में। हालांकि आउं हुनजी धीउ हुअसि, पर उन मूंखे माना मुश्किलात वारी तकलीफ़ वारी ॾाढी माना ॾुखी स्कूल छॾियो। उनखे ख़बर हुई त इहा मुश्किलात फेस करे वेंदी, हीअ माना ॾाढी ॾुखी स्कूल ते वेंदी जिते माना हर तरह जो मूंखे सुनसान रोड रस्ता, जंग वारा रोड, ॻोठाणो माहौल, हर तरह जो माना ख़ौफ़, पोइ कुतनि जो, पोइ अकेलो स्कूल ते वञणु, अकेलो स्कूल तां अचणु। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह ऑफिसर ख़ुदि ईंदा हुआ, उहे चवंदा तव्हां हेॾो परे हिन स्कूल छो था अचो ड्यूटी करणु। पर आउं चवंदी इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, मूंखे ड्यूटी मिली आहे त ज़ाहिर आहे हिते असांजी क़िस्मत बदिलाइण लाइ को आसमान तां कोन माण्हू लही ईंदा, न को आसमान ते लही ईंदा। असांखे इहो ई माना पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे वतन लाइ, इंसान दुनिया ते आयो हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदो, कुझु करे पोइ वञे। घरनि में वेही त माण्हू ख़तमु थी वेंदो, ईअं फिज़ूल टाइम ख़तमु थी वेंदो। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूं पंहिंजी महिनत सां, दिलि जान ऐं शौक़ सां, एॾी मुश्किलातुनि सां 23 साल मूं हुते पंहिंजा मुकमल कया हिकिड़ी स्कूल ते। तंहिंखां पोइ हिन वक़्तु आउं आहियां जोर जमाली जे जेका मेन गर्ल्स स्कूल आहे हुन ते एच में आहियां। अच्छा दी, तव्हांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तमामु पुराणो तालुक़ु आहे ऐं पीपल्स पार्टी गुज़िरियल कुझु अरसे खां नौकरियूं न ॾिनियूं आहिनि, इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? पीपल्स पार्टी सां हा बिल्कुलु गहरो तालुक़ु आहे ऐं पीपल्स पार्टी नौकरियूं ॾिनियूं आहिनि। अॼु ॾींहुं ताईं सिंधियुनि खे नौकरी ॾिनी कीअं आहे, मूंखे सम्झ में कोन ईंदो आहे। माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त पीपल्स पार्टी नौकरी कोन ॾिनियूं आहिनि। तव्हां हर घर में वञो, हर घर मां वञी पुछा करियो त तव्हांखे कहिड़ी गवर्नमेंट में नौकरियूं मिलियूं आहिनि। तव्हांखे हर माण्हू चवंदो पीपल्स पार्टी गवर्नमेंट में मिलियूं आहिनि, चाहे उहो डॉक्टर हुजे, टीचर हुजे, लेडी हेल्थ वर्कर हुजे, मतिलबु कहिड़े डिपार्टमेंट सां माण्हू हुजे जंहिंजो वास्तो हूंदो हुनखे पीपल्स पार्टी नौकरी ॾिनी। ॿी के गवर्नमेंट अचे फ्री आहे, वापसि माना उहे जेके पीपल्स पार्टी गवर्नमेंट में जेके ड्यूटियूं मिलंदियूं आहिनि, वरी उन्हनि खे उन्हनि जा कागज़ चेक कंदा आहिनि, वर्करनि खे न मिली हुजनि, ज़ालनि खे न मिली हुजनि, वरी उहो माना अची उन्हनि जा कागज़ चेक, उनखे तमाशो करणु, उनखे परेशान करणु। पर पीपल्स पार्टी नौकरी ॾिनियूं आहिनि ऐं 2013 में जॾहिं वफ़ाक़ में पीपल्स पार्टी हुकूमत हुई, तमामु घणियूं नौकरियूं मिलियूं हुयूं। केरु थो चवे, पर हा उन में मतिलबु कुझु थी आहे न। मां ज़ाहिर को सेठ या अमीर या को वॾनि माण्हुनि खे या MP MLA खे उहे टीचर थिए थो या को पटेल वारो थिए थो, कहिड़ी जॉब उहे कोन था खणनि, उहे बि ॾियनि था। पोइ उहे के जेके कनि था माण्हू, उहे त ग़रीब माण्हू हूंदा आहिनि जिन खे मिलंदियूं, उहे ज़रूरतमंद माण्हू हूंदा आहिनि। मिलनि थियूं ज़ाहिर नौकिरी या इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जो असां हर घर जे हर फ़र्द खे को माना सम्झो, तव्हां सम्झो घर घर में वञी गिराह विझणु, इहो ईअं कोन हूंदो आहे। पर कुझु माण्हुनि खे मिलियूं आहिनि ऐं उहे पीपल्स पार्टी नौकरी ॾिनियूं आहिनि। अच्छा जी, बिल्कुलु असां पाण ॾिठो आहे त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका जमहूरी गवर्नमेंट आहे ऐं जंहिं बि दौर में ईंदी आहे, उहो वर्करनि ऐं पीपलनि खे जेके जियाला हूंदा आहिनि उन्हनि खे तमामु उन्हनि जी इज़त बि हूंदी आहे पार्टी में, उन्हनि खे तमामु सुठे तरीक़े सां भायो वेंदो आहे। ऐं ॿियो सवाल तव्हां खां हिकिड़ो अहम कंदासीं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सियासत ऐं हाणे वारी जेका पीपल्स पार्टी आहे उन में तव्हांखे को फ़र्क़ु वग़ैरह महसूसु थिए थो? जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मौजूदु हूंदी हुई त उहे साॻिया माण्हू चवंदा हुआ त भुट्टो वारी जेका दौर हींअर उहो दौर कोन्हे को। माण्हू तॾहिं बि उन में शहीद मोहतरमा जे दौर में ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में फ़र्क़ु महसूसु कंदा हुआ। बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां वरी माण्हू हाणे चवनि था त मोहतरमा वारो दौर ऐं हिन वक़्तु वारे दौर में जेको फ़र्क़ु थो महसूसु थिए। फ़र्क़ु वक़्तु गुज़रण सां फ़र्क़ु ईंदा आहिनि, तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, मतिलबु वक़्तु सां गॾु माण्हू खे तब्दील थियणो पवंदो आहे। हर को दुनिया हर तब्दील थिए थी, पार्टियुनि में चेंजिंग अचे थी, ईअं कोन्हे को वर्कर खे इज़त कोन थी मिले। बिल्कुलु आउं सम्झां थी त पहिरीं खां वधीक हिन वक़्तु जेके तव्हां पीपल्स पार्टी हमेशह, मूं पहिरीं बि इहो अर्ज़ु कयो त पीपल्स पार्टी घर घर वञी गिरावट में कोन विझंदा, उहे वॾा हिकिड़ा जेके फ़ैसिला थींदा आहिनि, जेके पूरी क़ौम जा सभिनी माण्हुनि ताईं उनजो फ़ाइदो पहुचे, अहिड़ा ई फ़ैसिला कंदी आहे। तव्हां हींअर ताज़ो ॾिसो त हींअर जेको फ़ैसिलो कयो आहे गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे त जेके फ़ैसिला थिया आहिनि अॼु ॾींहुं ताईं पाकिस्तान में या सिंध में पीपल्स पार्टी कया आहिनि, हिन वक़्तु ताज़ो को फ़ैसिलो थियो 2-3 ॾींहंनि में त जेको गुज़ारे थो वञे, जेको माण्हू सर्विस जे दौरान जेको माण्हू गुज़ारे वञे थो त उन जे जेके नंढा ॿार आहिनि
त उनखे 60 सालनि ताईं उनखे पेंशन पघार मिलंदो पियो। हू मर्ज़ी जो मालिक आहे माण्हू त जॾहिं वञी रिटायर थियनि, जेकॾहिं उनजे ख़ानदान जो घर जो वॾो फ़र्दु आहे त उनखे एन टाइम ते नौकिरी ॾिनी वेंदी। जेकर न आहे त उनखे 60 सालनि ताईं उनखे पूरे पघार ताईं माना उनजी नौकिरी हलंदी। तव्हां सोचो उन खां वधीक ॿियो छा खपे। अॼु तव्हां ॾिसो असांजे इहे माना इहो हिकिड़ो वॾो फ़ैसिलो आहे त हिन वक़्तु तव्हां ॾिसो असांजो जेको PP जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़िले जो सूरज सजावली गुज़ारे वियो आहे त उहो टीचर हो। हाणे उनजे घर में तव्हां सोचो उनजी धीउ उनजे ख़्वाब मां पंहिंजी धीउ खे डॉक्टर ठाहियां। जेकॾहिं हू उनखे उनजी घरवारी खे अधु पघार मिली आहे 25-30 हज़ार, छा हू उनजो ख़्वाब पूरो थी वियो आहे? पर अॼु भले हू सूरज पंहिंजे घर में मौजूदु न आहे, पर उहो पीपल्स पार्टी जे इन ई फ़ैसिले जे करे, इन अवामी फ़ैसिले जे करे अॼु उनखे पूरो पघार मिलंदो 60 सालनि ताईं। उहो पंहिंजो उहो ख़्वाब पंहिंजे पीउ जो पूरो करे वेंदी, उहा डॉक्टर बणिजी वेंदी। त पीपल्स पार्टी जा अहिड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि जीअं पहिरीं वर्कर लाइ पीपल्स पार्टी सोची। तव्हां असां वटि माना तव्हां चओ था त शहीद बेनज़ीर जे वक़्त में हिन वक़्त में फ़र्क़ु आहे, बिल्कुलु कोन्हे फ़र्क़ु। तव्हां ॾिसो हिकिड़ी आहे कोहली, हुनजो नालो शायदि मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो, उहा सेनेटर रखूं आहे। हिकिड़ी आम घर जी हिकिड़ी आम वर्कर माई खे सेनेटर रखूं आहे। उनखां अलावा तव्हां तंज़ीला उमे हबीबा जेका कमराणी आहे, उहा हिकिड़ी नंढी वर्कर हुई, उनखे ज़िले जी अञा सदारत ई कोन मिली, उनखे माना PP जो MPAPP में रखूं आहे। अॼु उहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी ख़ासि मुआवन मिनिस्टर असांजे सही आहे वज़ीर आला साहब जी, त उहो ज़िले जी सदर आहे। तव्हां सोचो हिकिड़े नंढड़े माना कम्यूनिटी जी छोकिरी पंहिंजे ग़रीब घराणे जी उहा केतिरो सपोर्ट कंदी माण्हुनि खे, पंहिंजे शहर जे माण्हुनि खे। तव्हां MPA तव्हां चओ था रईस या वॾेरो छा, जेकॾहिं असां उन सां डायरेक्ट नथा माण्हू ॻाल्हाए सघनि, नथा मिली सघनि, त जेकॾहिं अहिड़ो वर्कर पीपल्स पार्टी जॾहिं उनखे मथे आणे थी त उन सां माण्हू डायरेक्ट ॻाल्हाइनि था, उन सां मिलनि था, पंहिंजा मसइला चवनि था, उनखां पंहिंजा हक़ विड़ी वठनि था। तव्हां सोचो पिया, पर बिल्कुलु ईअं कोन्हे। तव्हां ॾिसो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां शहीद बेनज़ीर खां ऐं हिन वक़्त ताईं सेम पार्टी जो मतिलबु जेका आहे जिदोजहद आहे, जेके कम आहिनि उहे साॻिया आहिनि, को बि हुन में फ़र्क़ु कोन्हे। पर वक़्त सां गॾु सभु शयूं चेंज थियनि थियूं त थोरी घणी चेंजिंग ठही आहे। अच्छा दी, ज़िंदगी जो को उहो मोड़ जिते तव्हांखे तमामु घणो ॾुख पहुतो हुजे, तव्हांखे तकलीफ़ थी हुजे? ज़िंदगी में अलाह साईं पनाह ॾे, अलाह साईं शुक्र लॻा पिया आहिनि। ज़िंदगी आहे, ज़िंदगी में ग़म ख़ुशियूं इंसान जे माना हिसे में आहिनि। उहे कॾहिं कॾहिं माण्हू खे इंतिहा दर्जे जी ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि। भले माण्हू 5 माण्हुनि सां गॾु न वेठो, अकेलाई में वेठो आहे त माण्हू खिलंदो वेठो आहे, ख़ुशि वेठो थियो आहे। पर कॾहिं कॾहिं मतिलबु अहिड़ा हालात थी वेंदा आहिनि जो माण्हू खे तकलीफ़ूं पइजंदियूं आहिनि, पर अहिड़ी का बि ज़िंदगी में अहिड़ो को बि ॾुख या अहिड़ी का तकलीफ़ पंहिंजे लाइफ जे बारे में त अलाह साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेका लाइफ आहे हुन में असीं ख़ुशि आहियूं। असांखे कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ कोन्हे का। बाक़ी इंसान जी ज़िंदगी में इंसान ईंदा आहिनि वेंदा आहिनि, माण्हुनि जा माइट हूंदा आहिनि। मां आहे मुंहिंजे माना दुआ जो दर, उहा हींअर वई हली आहे। असांजे माना दुआ जो दर बंदि थी वियो आहे। दुनिया में असीं अञा किथे किथे पिया हलंदा आहियूं, असीं छोकिरियूं आहियूं, असीं ॿाहिरि हलियूं आहियूं, पढ़ी वियूं, अकेला किथे पइजी वेंदा आहियूं। अहिड़ियुनि जॻहियुनि ते अहिड़ियुनि हंधनि ते पइजी वेंदा आहियूं, ऑफिसनि में केरु शून्य में वञी ओचिता बीह रहंदा हुआसीं, वापसि हलाईंदासीं। त उहे असांजे माउ जूं दुआऊं हुयूं जो दुनिया में हर जॻह ते वञूं था त उनजे मतिलबु विछड़ण जो मूंखे ॾुख आहे। बाक़ी पंहिंजे हवाले सां अलाह साईं पनाह ॾिनो आहे, को बि ॾुख कोन्हे। बाक़ी पंहिंजे मुआशिरे जे हवाले सां पंहिंजे मुल्क में जेका गुरबत ॾिसूं था, पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जो जेके हालतूं ॾिसूं था, त उन हवाले सां चऊं था त थोरी तकलीफ़ थींदी आहे। बाक़ी पंहिंजी पर्सनल लाइफ में अलाह साईं जा शुक्र आहिनि, कंहिं क़िस्म का ॾुख घणी कोन्हे। अच्छा दी, अॼुकल्ह जे नौजवान न्याणियुनि ऐं नौजवान छोकिरनि जे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज हूंदो? मैसेज अॼुकल्ह जा जेके नौजवान छोकिरियूं या छोकिरा जेके बि आहिनि उन्हनि लाइ मैसेज त हीअ जदीद दौरु आहे। हीअ जदीद दौरु असांजो जॾहिं वक़्तु हूंदो तॾहिं असां किताबनि में टाइम लॻाईंदा हुआसीं, किताब पढ़ंदा हुआसीं, अख़बारूं पढ़ंदा हुआसीं। हिकिड़ी टुकड़ी अख़बार जी ॾिसंदा हुआसीं त उहा असांजे हथ में हूंदा हुआ, चवंदासीं हिनखे पढ़ी पोइ छॾियूं। हिकिड़े ॾींहं में असां किताब पूरा कंदा हुआसीं। त अॼु उहो दौरु कोन्हे को। अॼु माना टेक्नोलॉजी दौरु आहे। अॼु मोबाइल जो, अॼु कंप्यूटर मतिलबु चेंज थी वियूं सभु शयूं। त असांजा जेके ॿार आहिनि असां ॾिसंदा आहियूं त सॼो ॾींहुं मोबाइलनि खे लॻा पिया हूंदा आहिनि, चाहे छोकिरा आहिनि या छोकिरियूं, सभु मोबाइलनि खे लॻा पिया हूंदा आहिनि। असीं हुन में चवंदा आहियूं असां त किताब सॼा ॾींहं में पूरा कंदासीं, पढ़ंदासीं। अवां किताबनि खे त को लॻंदा तूं चवंदा न अवां जा किताब असां वटि हिन में पिया आहिनि।
त बसि असां उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदीसि त तव्हां वटि जेको अॼु हिन वक़्तु जेको तव्हां वटि हिकिड़ी नंढड़ी शइ तव्हांजे हथ में आहे जंहिंमें सॼी दुनिया समायल आहे, उन सॼी दुनिया खे तव्हां सुठे तरीक़े सां यूज़ करियो, उनजो मतिलबु ग़लति यूज़ न करियो, ग़लति इस्तेमालु न कयो, उन मां सुठो लाभ हासिलु करियो, उन मां सुठियूं शयूं तव्हां सुठो किताब पिया आहिनि, हर शइ इन में पई आहे। त इनखे पंहिंजो वक़्तु पंहिंजो टाइम जेको आहे इन ग़लति में शयुनि में विञाइण खां बहितर आहे त इन मां सुठो हासिलु करियो, पंहिंजे क़ौम पंहिंजे मुल्क लाइ सोचो, तव्हांजे लाइ हिन मुल्क लाइ ॿियो को आसमान तव्हांखे लही कोन अची सोचींदो, तव्हांखे अॼु जो जेको आहे नौजवान नसल जेको आहे उनखे अॻियां हली पंहिंजो इन मुल्क में सुठो किरदारु अदा करिणो आहे, पंहिंजे मुल्क जे लाइ सोचणो आहे। छो पंहिंजे जेके महिनतूं आहिनि, पंहिंजूं जेके काविशूं आहिनि उहे सुठनि कमनि में लॻाइनि, छो त जॾहिं वक़्तु इंसान जे हथनि मां वेंदो हलियो आहे न पोइ कुझु बि कोन्ह थींदो आहे। तव्हांजी जेका उमिरि आहे, जेके असां शयूं नंढे हूंदे सिखूं था न उहे ई असांखे वॾे हूंदे कमु अचनि, उहे ई असांजे दिमाग़ में रीकॉल थियनि थियूं। तव्हां 25 सालनि 30 सालनि पोइ तव्हां वटि उहो वक़्तु कोन हूंदो, उहे शयूं तव्हां हासिलु करियो। हीउ वक़्तु आहे, तव्हां फिज़ूल कचारी में या फिज़ूल शयुनि खां बहितर आहे त तव्हां उहो कुझु करियो त हिन मुल्क लाइ कुझु करे वञो, पंहिंजे शहरनि लाइ, पंहिंजे ॻोठनि लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ। अदी तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम ॾिनो। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं अदी सकीना सिंधु जूं, ऐं अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचो, ऐं वरी मिलंदासीं के नए गेस्ट सां। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। la 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 la